खबर शामिल कंदा उस्मान शावड़ी का उस्मान शावड़ी जो पोरियतन अशरफ सोलंगी खुदानु सोलंगी जे घर ऐं माल जे वाड़े के बाहि सबब टे ढगियूं 4 बकरियुनि समेत ॿियो सामान सड़ी रख थी वियो। बाहि वाक़े जो अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीपी हैदराबाद डिवीजनल सदर सैयद अली नवाज शाह रिज़वी नोटिस वठंदे ॻोठ मोहब्बत सोलंगी पहुची बाहि मुतासर पोरियतन सां गॾु बाहि वारी जाइ जो विज़िट कंदे वाक़े जा तफ़सील मालूम कया ऐं खेनि कैश 10,000 रुपया ॾिना ऐं सरकारी तौर माली मदद जो पिणु यकीन ॾियारियो। उन मौक़े ते साणुस पीपी अॻवान रुसम इज़त पीपी यूथ सदर जनमरी यूसुफ आलो ऐं ॿिया अॻवान पिणु मौजूद हुआ। अॼु मोहब्बत खान में पहुता आहियूं सोलंगनि वटि। हिते ॿिनि घरनि खे का बाहि लॻी हुई, असांखे ॿिए ॾींहुं ख़बर पई। मूं चयो न वञा उन्हनि सां हमदर्दी बि कयूं, उन्हनि सां ॾिसूं ऐं वरी मुख़्तियारकार सां बि ॻाल्हाईंदुसि डी सी साहिब सां त हिननि जो नुक़सानु थियो आहे त हुननि जो अज़ालो कनि ऐं पंहिंजे तरफ़ां हिननि खे हिन रमज़ान जे करे 10,000 रुपया ॾियां थो। गवर्नमेंट हिननि खे कुझु पैसा ॾिए हुननि जो सामान जा माल बाल मोह आहे हिननि जो। कोई अन्न ॿियो आहे त अन्न बंदि कराए ॾींदासीं हिननि खे। इनशाला कोशिशि कंदासीं जेतिरो थी सघे हुननि जी मदद कबी। ऐं हुननि जो ॿुधी ऐं भाउ जो कल्ह ॿुधो मूं चयो त हाणे पंहिंजा वञूं हमदर्दी कयूं कुझु त इन करे आया आहियूं। ॾिठोसीं ऐं वरी मज़ीद जेको आहे सो मुख़्तियारकार अची मुआइनो कंदो कि कहिड़ो नुक़सानु थियो आहे कहिड़ो न थियो आहे त गवर्नमेंट कुझु हिननि जी हेल्प करे। तरह जा हाल आहिनि न, सफ़ा भेंदा आहिनि जेको किथे फायर कजे होॾां जॾहिं हेॾी मेहड़ में बाहि लॻी तॾहिं गाॾियूं बीठियूं हुयूं ऐं हुननि जो फ़ोन बंदि हुया, न चाबियूं खपनि न छा। हिननि जो ऑफिसरनि जी सुस्तियूं हूंदियूं आहिनि, अलाए छो बंदि आहे हिननि खे इहो थिए थो ऐं हिननि जी कन मरोट करणी पवंदी इनशा।